अञा दुनिया आबादी कोन हुई, माण्हू अल्लाह साईं पैदा ही कोन कया हुआ। हज़रत आदम अलैहिस्सलाम के भी अल्लाह साईं अञा कोन पैदा कयो हो। उन टाइम में अल्लाह ताला 1,24,000 नबियनि जा रूह गॾु कया। उन्हनि रूहनि खे अल्लाह तबारक व तआला फरमायो त आऊं तव्हांखे दुनिया में मोकिलींदुसि, पोइ तव्हांखे नबूवत बि ॾींदुसि, तव्हांखे किताब बि ॾींदुसि। पोइ पछाड़ीअ में मुंहिंजो महबूब नबी ईंदो, पोइ तव्हां सभु उन ते ईमान बि आणिजा ऐं उन जी मदद बि कजा। ॿ वाइदा वरिता अल्लाह साईं नबियनि खां। आलम अरवाह में अञा नबी आया ई कोन हुआ उन टाइम में, त ॿ वाइदा करियो। कहिड़ा? हिकिड़ो त मुंहिंजे महबूब नबी ते ईमान आणींदा, ॿियो त मुंहिंजे महबूब नबीअ जी मदद कंदा। हाणे आदम अलैहिस्सलाम खां नबी आया, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते अची ख़त्म थिया, सभु नबी विया हलिया। पछाड़ी में असांजो नबी आयो। जॾहिं असांजो नबी आयो तॾहिं उन्हनि मां हिकिड़ो बि केरु कोन हो, केरु बि कोन हो। हाणे न वाइदो हो ॿिनि ॻाल्हियुनि जो, त ईमान बि आणींदा, मदद बि कंदा। इहे ॿई वाइदा रहिजी विया। असांजो नबी आयो पछाड़ी, हो त नबी अड़ विया हलिया। हाणे ये वाइदा पूरा की थी। उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला इंतज़ाम कयो। कहिड़ो? असांजे नबीअ जे मेराज जो। 1,24,000 नबी बैतुल मुक़द्दस में गॾु थिया ऐं असांजे नबी खे घुरायो वियो बैतुल मुक़द्दस में, ऐं सभिनी नबियनि जे हूंदे मुसले ते असांजे नबी खे बीहारियो वियो ऐं दुनिया खे इहा ॻाल्हि सम्झाई वई त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो माण्हुनि उम्मतिन जो इमाम कोन्हे, बल्कि नबियनि जो बि इमाम आहे। इन ही मेराज वारी राति 1,24,000 नबियनि असांजे नबीअ ते ईमान आंदो ऐं वाइदो हिकिड़ो पूरो थियो त असीं ईमान आणींदासीं। उहो वाइदो पूरो थियो मेराज वारी राति जो सभिनी नबियनि गॾिजी असांजे नबीअ ते ईमान आंदो। अञा हिकिड़ो वाइदो रहियो पियो आहे। उहो कहिड़ो? त सभिनी नबियनि चयो हो त असीं मदद कंदासीं। इहो वाइदो अञा रहियो पियो आहे। इहो हाणे पूरो थींदो। इहो नबियनि जो वाइदो हाणे पूरो थींदो। उहो कीअं थींदो? हाणे दुनिया वञे पई होॾां। हिन वक़्तु दुनिया में माण्हू आहिनि 7 अरब। सॼी दुनिया में 7 अरब माण्हू आहिनि। हाणे इन्हनि माण्हुनि खे घटाइणो आहे। सॼी दुनिया मंझि बादशाह हिकिड़ो हुजे, सॼी दुनिया जो बादशाह हिकिड़ो हुजे, सॼी दुनिया में फ़ौज हिकिड़ी हुजे, सॼी दुनिया में नोट हिकिड़ो हुजे, सिक्को हिकिड़ो हुजे, सॼी दुनिया में कानून हिकिड़ो हुजे। उन लाइ ज़रूरी आहे त माण्हू थोरा हुजनि, छो त घणा माण्हू हूंदा त पोइ कमु कोन हलंदो। इन करे माण्हू थोरा खपनि। हाणे इहे 7 अरब जेके माण्हू आहिनि, इहे कीअं घटि कजनि, माण्हू थोरा बचनि? उन लाइ हिननि हिकिड़ी हराम पई करे हिकिड़ो कूड़ ठाहियो। कूड़ ठाहियूं पियो अहिड़ो जो जंहिंजा पेर न को खुर। उहो कूड़ ठाहियूं करोना। करोना 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 करोना।
काल आई मोबाइल कन ते रखीसीं तो कंपनी वारा कुटण पो करे वेठा आहिनि तो सॼे मुल्क में कोरोना पखिड़िजी वई आहे। महिरबानी करियो बूथ ते कपिड़ो विहाणे जी छो लाइ चाढ़ियो। एॾी घोड़ा घोड़ा खणी कमु आहे जो चङा भला बि माण्हू उहो बूथाड़ो चाढ़ियो हलनि, चङा भला बूथाड़ो चाढ़ियो पिया हलनि। जेके वज़ीर आहिनि मुल्क जा सदर वज़ीर आज़म उहे बि चाढ़ियो पिया हलनि। छो त इहा आवाम आहे न, आवाम ईअं कंदी आहे जीअं वॾा माण्हू कंदा आहिनि। आवाम जी मजबूरी आहे, जीअं वॾा माण्हू कंदा आवाम हूअं ई कंदी। वॾनि माण्हुनि मायूं कढियूं ॿाहिरि, गाॾी में चाढ़े शहर में घुमऊं, रोडनि ते वड़काऊं, वापार वापार माईअनि कयो। ॾिसी वियासीं कपिड़ो वठनि, ॾिसी वियासीं चंपलूं वठनि। वॾनि माण्हुनि माईअनि खे गॾी रोड ते घुमायो त असां ॿारहाड़ी वारनि बि माईअनि मां था कढी छॾिया। असां वारियूं बि वड़कंदियूं वतन शहरनि में। हाणे ॿारहाड़ी जूं मायूं जिनजा पेर ॾिस त चूंडे जहिड़ा बेलचा। 18 नंबर जी चंपल कंपनी अञा ठाही कान्हे, असां माईअनि मां त कढिया। से वयूं शहर घुमण, असीं वेठा आहियूं होटल ते छोरनि सां गॾु चांहि वेठा पियूं। मुहारी माई अॼु वई आहे, 12,000 आया आहिनि, 12,000 मुहारी माई वई आहे। ही होटल ते छोरनि सां चांहि वेठो पीए, माई वई आहे संजोरे पैसा खणण। माई उतां खां वरी फोन पई करे मुड़ुस खे त भाई चवंदा त मिशन ख़राब आहे, तुंहिंजा पैसा राति जो 2 बजे निकिरंदा। जे चए त पोइ हलिया घर मोटी अचां, जे चए त पोइ अॻोपो हिते सुम्ही रहो, पोइ पैसा खणियो सुभाणे पई अचां। ही मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे चए थो हा पोइ हेॾे सुम्ही रहो। वॾनि माण्हुनि जॾहिं मायूं माई मैदान ते आंदियूं न, इमरान तव्हां ॾिसो त इमरान खान डेरा ईंदो और हिनखे वठी वेंदो। इहो वॾनि माण्हुनि जो रवाजु आहे। पोइ असां ग़रीबनि जॾहिं वॾनि माण्हुनि खे ॾिठो न त असां में बि इहो रवाजु अची वियो। वॾा माण्हू जेके बूथाड़ो चाढ़ियो वेठा आहिनि, टीवी ते ॾिठो थी आहे हिनखे बि चढ़ियो पियो आहे, हिनखे बि चढ़ियो पियो आहे, शेख रशीद बि चाढ़ियो वेठो आहे, उहो मासी जेका फिरदौस आतिश हैवान उहा बि चाढ़ियो वेठी आहे। जो हू जेको आहे सो हुन वॾनि माण्हुनि खे जॾहिं असां ॾिठो न त असां ते हिकिड़ो रोब पइजी वियो। असां बि ठोके इहो बूथाड़ो चाढ़ियो। जो मास्क चवंदा आहिनि हिनखे, कोरोना जो कूड़ हलाऊं। हाणे इहा कोरोना ख़तमु कीअं थींदी? हीअ त वायरस आहे जेको 1990 में हिननि तयारु कयो हो कंप्यूटर जे ज़रिए। बीमारी थोरी आहे, बीमारी जे ॻोठ में गिड़े त राति में 1000 माण्हू मरी वञनि। वबा जेका बीमारी हूंदी आहे न, उहो देरि टकजी कोन कंदी आहे, रुॻो ॿ किरी किरी बांह काथी कोन पुनी त थी 2 किरी 2, अञा उनखे काथी कोन पुनी त थी 3 किरी 2। बीमारी ईअं किरंदी आहे। बीमारी ॻोठ में गिड़ी न धड़ा धड़ सुबुह जो उथंदे त 150 लाश पिया हूंदा। बीमारी इहा हूंदी आहे, वबा इहा हूंदी आहे। हीअ त हिकिड़ो वायरस आहे जेको कंप्यूटर जे ज़रिए सां तयारु कमु आहे, सम्झो, लिकाए रखियो वेठा आहिनि। हाणे इहा बीमारी कीअं ख़तमु थींदी? जॾहिं तव्हां सुई हणण लॻाईंदा, इंजेक्शन वैक्सीन, हाणे की सुई कढूं, उहा हणायो त इहा बीमारी ख़तमु थी। जे न हणाईंदा त पघार कोन मिलंदो, सुई नथा हणायो पेंशन कोन मिलंदी, सुई नथा हणायो कंहिं अस्पताल में इलाज कोन थींदो, दाख़िला कोन मिलंदी, सुई नथा हणायो शनाती कार्ड रद्द थी वेंदो,
सुई नथा हणायो 12,000 कोन मिलंदा। सुई नथा हणायो तव्हांजूं सिमूं बंदि थी वेंदियूं, मोबाइल हलंदी कोन, सिमूं लॉक, शनार्थी कार्ड रद्द। नथा हणायो दुकान सील थींदो। सुई नथा हणायो रोडनि ते पुलिस रेंजर बीठी हूंदी, रोकियो उस्ताद। अब घणा माण्हू आहियो वैगन में, साईं 20 ॼणा, कार्ड ॾेखारियो, वैक्सीन वारो कार्ड, कोरोना वारो आहे न कोन्हे, लो जले दस उते रोड ते डज़ कराईंदा, हणंदा छॾींदा कंहिंखे बि कोन। छो त हे आहिनि पुट, असांजे मुल्क जा हुकुमरान आहिनि पुट, हिननि जो पे आहे अमेरिका। बाबे जो हुकुम आहे, बाबा चए थो इहा सुई हणो, बाबा जो हुकुम आहे, बाबे जे हुकुम खे मञणो आहे, सुई हणणी आहे। ऐं हिन नालो बाबो बिल गेट्स, जंहिं इहा इंजेक्शन ठाही आहे, जंहिं इहो वायरस ठाहियो आहे, उहो चवे थो सुई हणायो। इन सुईअ खां पोइ के थींदा अंधा, के थींदा लंगड़ा लूला, किन ते किरंदो फालिज, किन खे थींदो अटैक, के थींदा चरिया। पोइ सफ़ा जेकॾहिं बची विया त बि थींदा खदड़ा। नस्ल वधंदो कोन, आदमशुमारी घटाइणी आहे, कंट्रोल करणो आहे। हाणे दुनिया वञे पई एॾां, आस्ते आस्ते हीअ दुनिया वञे पई, पूरी दुनिया ते कंट्रोल यहूदी कंदा, पूरी दुनिया ते कंट्रोल अंग्रेज कंदा। इन्हनि वटि वसीला वॾा हूंदा, जहाज हूंदा, हेलीकॉप्टर हूंदा, मिसाइल हूंदा, सैटेलाइट, पूरो निज़ाम हुननि जो कंप्यूटर ते हलंदो, दुनिया चुरी कोन सघंदी। मुसलमान वेचारा हूंदा, मुसलमान थोरा हूंदा, मुसलमान ग़रीब हूंदा, हिकिड़ा त थोरा ॿिया ग़रीब। मुसलमाननि में एतिरी ताक़त कोन हूंदी जो यहूदियुनि ऐं अंग्रेज़नि जो मुक़ाबिलो करे सघनि। उन वक़्त में हिन उम्मत मुहम्मदीअ जे मदद जी सख़्त ज़रूरत हूंदी त अहिड़ी का शख़्सियत हुजे जेका हिन उम्मत जी मदद करे, जेका हिन उम्मत खे यहूदियुनि ऐं ईसाइयुनि जे चंबे मां आज़ाद कराए। उम्मत वेचारी मजबूर हूंदी, लाचार हूंदी, उन वटि मादी वसाइल कोन हूंदा, ऐं हिन उम्मत खे मदद जी जॾहिं सख़्त ज़रूरत पवंदी, उन वक़्त में अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत जे मदद लाइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे आसमाननि तां नाज़िल कंदो। ईसा अलैहिस्सलाम उन टाइम ते ईंदो। ईसा अलैहिस्सलाम हींअर आसमाननि ते आहे। ईसा अलैहिस्सलाम जे पैदा थियण में ॿ शयूं आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी मां बीबी मरियम आहे, मां आहे, पीउ कोन्हे को। पीउ जे जाइ ते हज़रत जिब्राइल आहे। जिब्राइल अलैहिस्सलाम बीबी मरियम जे मुंहं में फूक ॾिनी, जंहिंजे करे ईसा अलैहिस्सलाम मां जे पेट में आयो। हाणे ईसा अलैहिस्सलाम में हिकिड़े पासे मां मरियम आहे, ॿिए पासे जिब्राइल आहे। मरियम इंसान आहे, जिब्राइल मलाइक आहे। ईसा अलैहिस्सलाम जूं ज़िंदगियूं अलाह साईं विराए छॾियूं। बीबी मरियम जे करे ज़मीन ते रहियो, इंसाननि वारी ज़िंदगी गुज़ारई। जिब्राइल जे करे आसमाननि ते पियो रहे ऐं मलाइकनि वारी ज़िंदगी पियो गुज़ारे। इन वक़्तु हाणे ईसा अलैहिस्सलाम जिब्राइल वारी ज़िंदगी पियो गुज़ारे। आसमाननि ते आहे मलाइकनि सां गॾु, न खाए, न पीए, न थके, न सुम्हे, न उञ लॻे, न बुख लॻे, न काकूस, न पेशाब, मलाइकनि वारी ज़िंदगी पियो गुज़ारे। छाजे करे त इन जे पैदाइश में मलाइकनि जो हिसो हो, इन करे आसमाननि ते हुनखे रहायो वियो आहे। हाणे जॾहिं उम्मत मुहम्मदी खे ज़रूरत पई मदद जी त अल्लाह साईं ईसा अलैहिस्सलाम खे नाज़िल कयो। छाजे करे त यहूदियुनि ऐं नसारनि जो मुक़ाबिलो मादी वसाइल सां मुमकिन कोन्हे को। मादी वसीला कहिड़ा? यानी बंदूकूं, क्लाशनूं, रिपीटरूं, राइफलूं,
मिसाइल ये मादी वसाइल हुआ मादी वसीला तो मुसलमानों वटि कोन्हे के हाणे मुसलमाननि खे मदद खपे रूहानी ताक़त सां रूहानी ताक़त हुजे जेका मुसलमाननि जी मदद करे हिकिड़ी शइ हीअ आहे त आउं रिपीटर खणी आयो आहियां आउं पिलासन खणी आयो आहियां सभु हिन ॻोठ जा थईम मार चिट करे पोइ वेंदुसि हिकिड़ो तरीक़ो इहो आहे ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे त आउं वीर मुठ थो हणां होशियार थियो अचे थी फूक औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम हाणे तो हणां फूक हिकिड़ो त बंदूक हणां इहो मादी वसीलो आहे ॿियो त फूक हणां इहो रूहानी वसीलो आहे ईसा अलैहिस्सलाम बंदूक खणी कोन ईंदो ईसा अलैहिस्सलाम रिपीटर ऐं क्लाशन खणी कोन ईंदो ईसा अलैहिस्सलाम रूहानी ताक़त खणी ईंदो वो अय्यदनाहु बिरूहिल कुदुस क़ुरान में अल्लाह जी फरमायो आहे त ईसा अलैहिस्सलाम खे असां रूहुल कुदुस जी ताक़त ॾिनी आहे रूहुल कुदुस जिब्राइल खे चइबो आहे यानी ईसा अलैहिस्सलाम वटि जिब्राइल वारी ताक़त आहे जिब्राइल रुगो हीअं पर फेरे हड़ चट इहा ताक़त ईसा अलैहिस्सलाम खणी ईंदो पछाड़ी में जॾहिं हिन उम्मत जे मदद जी ज़रूरत पई त अल्लाह ताला सभिनी नबियनि जे पारां निमाईंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बनाए दुनिया में मोकिलियो 1,24,000 नबियनि जो निमाईंदो थी ईसा अलैहिस्सलाम दुनिया में अची मुहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जी मदद कंदो ऐं आलम अरवाह वारो वाइदो सचो थींदो त आलम अरवाह में नबियनि जेको वाइदो कयो हो त असीं मुहम्मद मुस्तफ़ा जी मदद कंदासीं उहो वाइदो ईसा अलैहिस्सलाम जे नाज़िल थियण खां पोइ पूरो थींदो ऐं ईसा अलैहिस्सलाम हिन उम्मत जी मदद कंदो यहूदियुनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदो हिकिड़ो अंग्रेज़ बि कोन बचंदो हिकिड़ो यहूदी बि कोन बचंदो वींदे इन हद ताईं अल्लाह जे रसूल फरमायो त यहूदी जेकॾहिं कंहिं जबल में कंहिं गार में कंहिं वण जे वञी लिकी वेंदा त उहो वण उहो जबल उहो पत्थर ईसा अलैहिस्सलाम खे सॾु कंदो हेॾा हेॾा अचे हेॾा हिकिड़ो हमरा हेॾा पोयां लिको वेठो थी मूं हेॾा जेॾा यानी जबल ॻाल्हाईंदा पत्थर ॻाल्हाईंदा वण ॻाल्हाईंदा पोइ ॻोल्हे ॻोल्हे ईसा अलैहिस्सलाम सभिनी जी सत्यानाश कंदो इहो टाइम हूंदो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मदद जो ऐं नबियनि जे वाइदे जे सचे हुजण जो ईसा अलैहिस्सलाम जो हिन दुनिया में अचणु इहो दलील आहे ख़त्म नबूवत जो ईसा अलैहिस्सलाम जो अचणु इहो दलील आहे ख़त्म नबूवत जो कीअं जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत खे मदद जी ज़रूरत आहे त अल्लाह तबारक व तआला त क़ादिर मुतलक आहे रब नओं नबी बि पैदा करे सघे थो त वाह तूं वञी मुहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जी मदद कर पर जॾहिं मदद जी ज़रूरत आई तॾहिं अल्लाह साईं कंहिं नए नबी खे पैदा कोन कयो छो त मुहम्मद मुस्तफ़ा खां पोइ कंहिंखे नबूअत मिलणी कोन्हे को नओं नबी अचणो कोन्हे इन जे करे अल्लाह ताला बजाए हिन जे जो को नओं नबी मोकिले बल्कि पुराणनि नबियनि मां हिकिड़े खे नाज़िल कए त तूं वञी मुहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जी मदद कर यानी नबूअत जो दरवाज़ो बंदि हो इन करे पुराणो नबी आयो जे दरवाज़ो खुलियल हुजे हा त नओं नबी अचे हा इन जे करे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ हाणे दुनिया में को बि नबी कोन ईंदो ख़ातमुन नबीयीन मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे सील लगी वई छपो ख़ातमुन नबीयीन खबरदार बोतल कोने ये बोतल आहे मथां ढक आहे उन जे मथां सील आहे पाण वठंदा आहियूं पाणी जी बोतल नंढड़ी ढक मथां सील हाणे अवा ही सील थियल हा सील थियल इन जो मतिलबु छा हिन मंझां का शइ निकिती कोन्हे हिकु हिन मंझि का शइ वई कोन्हे न हिन मां का निकिती आहे न ॿारी हिन में वई आहे मुहम्मद मुस्तफ़ा दीन ते ठपो हयो आहे ख़त्म नबूवत जो
दीन के मुकम्मल कयो आहे। हाणे माना त दीन मंझां का शइ निकिरंदी कोन। हिकु जेका शइ दीन आहे उहा दीन रहंदी, दीन मां का शइ ख़तम कान थींदी। हिकु नंबर ॿ, नई शइ दीन में ईंदी कोन, छो त दीन मुकम्मल आहे। सील जो ठपो मोहम्मद पाक हयो आहे, इन जे करे नई शइ दीन में ईंदी कोन। जेको दीन आहे उहा शइ दीन मां निकिरंदी कोन। दीन मुकम्मल आहे। हाणे हिकिड़ा फ़िरका पैदा थिया, उन्हनि वरी थोरो दीन मां के शयूं कढण शुरू कयूं त हल्को कुझु भार हल्को करियूं, छो त इहा उम्मत वीचारी कमज़ोर उम्मत आहे। हाणे इन खे जे न सस्ती शइ मिलंदी त ओॾां दौड़ंदा। रमज़ान जो महीनो अची वियो, छायूं बाज़ार में आयूं आहिनि, हिंदाणा गाॾे ते रखिया आहिनि रेड़े ते, 50 रुपया किलो, 50 रुपया किलो, 60 रुपया किलो, 60 रुपया किलो, 50 रुपया किलो। मौलवी सां टक लाराई आहे हिंदाणनि जी, जकी टक लाउड लॻो पियो आहे, 20 रुपया किलो, 20 रुपया किलो, 20 रुपया किलो। 50 वारा बि छुटा, 60 वारा बि हलो हेॾा हलूं था, हेॾा भाॻी 20 रुपया मज़ो लॻो पियो आहे। सभु हेॾा ईंदा, छो त सस्ती शइ खपे। दुनिया में हिकिड़ा फ़िरका पैदा थिया, उन्हनि दीन खे सस्तो कयो, दीन खे सवलो कयो, दीन मां इलाही शयूं उन्हनि कढी छॾियूं त माण्हू असां छिकिजी अचनि। थोरो दीन खे सस्तो करियो। कहिड़ो दीन खे सस्तो कयूं? जुराब चढ़िया पिया न तव्हांखे सियारे में, हाओ इन जी लाइण जी ज़रूरत कोन्हे, वुज़ू करियो था न, हथ मथां फेरे जहिड़े वुज़ू थियो। ही त कमु सफ़ा सवल हो, ईमानदारी जुराब लाइण जी ज़रूरत ई कोन्हे, रुगो पुसल हथ ईअं करणो कमु थी वियो। हलो हेॾा हलूं ॾेई। अच्छा तरावियूं 20 रकातूं कोन्हे, 8 आहिनि। ही त कमु सफ़ा सवलो थी वियो। हेॾा ही मौलवी ईसा ईमानदारी हरू भरू 20 पिना असीं थकल टुटल माण्हू मरियो वञूं समणी नुमाज़ ते 20, हेॾा 8, हलो हेॾा हलो, सस्ताई थी वई न। हाणे दीन मज़ा 12 चट बाक़ी 8 त सभु को हेॾा वेंदो न। दीन खे सस्तो कयो, कढो दीन मां, दीन खे हल्को करियो, कढो कढो कढो। 12 वयूं नी, बाक़ी 8 बचियूं। वॾेरो हिकिड़ो वियो तबलीगी जमात में, तबलीगी जमात में वॾेरो माण्हू, हुनखे वरी थोरो सेखारूं कयूं, तयारु करे वॾेरे खे रवानो कयूं। वॾेरो आयो ॻोठु, अची लठ खई, हारिन खे चई नमाज़ पढ़ो न त पधर खाईंदा। हारी वीचारा वॾेरे टप खां अलाहु अकबर अची मस्जिद में नमाज़ ते हेरिया, पर हारिन खे सोमणी नमाज़ ॾुखी लॻी। 20 रका 19 रकातूं वञो थकल टुटल सॼो ॾींहुं कोॾार जो कमु कनि। सो हारिन पाण में सलाह कई, ॻाल्हि ॿुधो, परियां वॾेरे जुमे जे ॻोठ में हाफ़िज़ पाए, मौलवी पाए, वञो पाण सोमणी नमाज़ उते हली पढ़ंदासीं। ही वॾेरो जेको न आहे सोमणी नमाज़ एतिरी दिघी कोन्हे, पंहिंजे ज़िद में हरू भरू हिन वधाए 19 कयूं आहिनि, 19 आहिनि कोन। सुभाणे पाण सोमणी नमाज़ वॾेरे जुमे ॻोठ हली पढ़ंदासीं, उते हाफ़िज़ पाए, मौलवी पाए, वञो तकड़ा वांदा थी वरी चऊं ठीकु आहे। ॻोठ वारा सोमणी नमाज़ पढ़ण विया वॾेरे जुमे ॻोठ, उते को ख़ुदाई कुदरत रमज़ान जो चंड ॾिठो, पहिरियों रोज़ो हो, पहिरीं तारीख़ हो, त 19 अॻई माइटाणियूं जेके असली, 20 वरी वाधूं तरावी वारियूं। हल्की नमाज़ पढ़ण लाइ करे वॾेरे जुमे ॻोठ विया त उते वरी 19 बजा 20 ॿियूं फ्री थियूं, 39 मरी विया, हिननि जा लाह निकिरी विया। ख़ैर मुड़ुस मतारा हुआ, जोग ॾेई मोटिया। रस्ते में चऊं ईमानदारी वॾेरे खे मता ॿुधायो, पाण सवलायूं वयल में त हे सस्तो दीन कंदा न माण्हू थिकिजी ईंदा। इन जे करे हिकिड़नि दीन खे सस्तो कयो, इन दीन मां शयूं कढी फिटियूं कयूं। 20 न 8 जुराब लायो कोन, मखा करियो, हितां करो खणी टोरे ते निकितो त हुन केलनि जे बाग में मुसाफ़िर आहे, ॿने ते बरकत पड़ी छॾ।
माने त सफ़ा देर टके कोन तो हल सगण सुबह मां उथियो ज़ाल खे ॾिनई तलाक कावड़ो उथी निकिरंदे भागी भेणा हेड़ी तेड़ी तोखे हिकिड़ी तलाक ॿ तलाकूं टे तलाकूं 14 15 20 100 150 200 भेणिया जी पुटाणी यको बस्त 150 तलाकूं ॾेई छॾी रन गंदी कुले ते रखी वञी माइटनि में वेही ही शाम जो अचे त न टांडो न चुल्ह न चांहि न मानी न ॻोड़ हाण मरी वियो आयो मौलवी ईसा वटि साईं मूं सुबुह मां माई खे एतिरियूं तलाकूं ॾिनियूं माई वई हली हाणे ईमानदारी मूं कावड़ में तलाक ॾिनी ईमानदारी माण्हू वरी छा बहानो कहिड़ो कंदा आहिनि त साईं मूं कावड़ में तलाक तलाक माण्हू ॾींदो ई कावड़ में प्यार मोहबत में तलाक मिलंदी छा डर ई कयो छा तलाक जो मतिलबु ई जहिड़ो कावड़ मोहबत प्यार हूंदी त माण्हू तलाक ॾींदो मोहब्बत ऐं प्यार हूंदी त माण्हू चीक में वठी ईंदो त हीअ चीक में असांजी ज़िमेदार चढ़िया हाणे आयो मौलवी साहिब साईं मूं ॾे ॾिसो तलाकूं ॾियनि ॾे ख़बर चई माई कोन वरंदी हराम थी वई हाणे इहा माई ॿियो मुड़ुसु कंदी वरी हिन खे छॾे मौलवी साहिब खे भॻो वरी मौलवी जुमेना ॾे ख़बर यार सुबुह मां 150 तलाकूं माई खे मूं ॾिनियूं हाणे पैसा मूंखे नको थो कर मानी पचाए ॾे नको थो बोड़ थो ॾे ऐं मरी वियुसि मुंहिंजो घर फिटी ए बाबा तूं छॾ मौलवी साहिब खे गुआर पियो खाए हिकिड़ी बिकिड़ी कारवाई निकिरी छुड़ी मुड़ी छा जी रन वरी बि तुंहिंजी वठी अचोसि ला दीन सस्तो थी वियो न बाबा हाणे 150 तलाकनि वारी पोइ वरी शाम जो झले पुछ मां घर विहारे छॾई त पोइ खपे छा दीन खे सस्तो कयो त माण्हू तव्हां माना दीन मां शयूं निकिरनि पियूं अच्छा वियो दावत ते उते को चणनि वारो भत खाधई चणा खाधई अला दाल खाधई अला मटर खाधई हाणे वुज़ू झलेसि कोन थो वुज़ू करे मस्जिद में आयो पुस 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 हाणे ॾे ख़बर मौलवी साहिब इहो वुज़ू अला कीअं थींदो जी फूस ते वुज़ू कोन टुटंदो जो शरीयत में रसूल हुकुम कयो आहे त जेसी राम भाड़ न ॿुधो तेसी अवांजो वुज़ू टुटो अथई हाणे भले पियो सॼो ॾींहुं पूसूं कॾहिं आराम को वुज़ू टुटे दीन सस्तो दीन खे सस्तो करे छॾूं हाणे मूंखे ॿुधायो भला राम भाड़ ते वुज़ू टुटंदो ॿोड़ो माण्हू जेकॾहिं कुदरती ॿोड़ो आहे उनजो वुज़ू कीअं टुटंदो हू त राम भाड़ बि कोन ॿुधंदो सस्ताई थी वई दीन मां शयूं कढी छॾूं हिकिड़नि वरी दीन मां शयूं कढियूं ॿिया वरी कावड़ी पिया तिन वरी दीन में शयूं मिलायूं सील थियल बोतल में नका शइ ॿाहिरि निकिरंदी न ॿारी अंदरि ईंदी इहा आहे सील समझी छॾियो दीन सील आहे दीन मुकम्मल आहे अलियम अकमलतु लकुम ख़त्म नबुवत जो ठपो लॻल आहे न दीन मंझां का शइ निकिरंदी न दीन मंझि का शइ ईंदी 3 रकातूं सांझी जूं आहिनि 4 कोन थींदियूं भल 150 मौलवी गॾु थी वञनि का शइ दीन में वाधी कोन थींदी 4 रकातूं ज़ोहर जूं आहिनि से 2 कोन थींदियूं 4 जूं 4 रहंदियूं 3 जूं 3 रहंदियूं न हिकिड़ी रकात मिलाए सघंदे न हिकिड़ी रकात कढी सघंदे दीन सील थियल आहे मुकम्मल थियल आहे ॿारी शइ दीन में ईंदी कोन वरी ॿिया अमर आया उन्हनि ठोके दीन में शयूं मिलाइण शुरू कयूं अबा महांगाई थी वई आहे हर शइ वधे पई ॾो दीन बि कोन कयो आहे अबा हाणे दीन पियो वधे अस्सलातु वस्सलामु अलैका वस्सलामु अलैका हबीबल्लाह
रसूल वेठो हो हज़रत बिलाल बांग पे ॾिनी रसूल आयो ई इन लाइ हो त उम्मत खे चङियूं ॻाल्हियूं सम्झाए त रसूल जो कमु हो बिलाल खे चयो बाबा मूं ते पहिरीं दुरूद पढ़ पोइ बांग ॾे रसूल खे यादगिरी कोन आई उन बिलाल खे कोन सम्झायो न को उमर खे ॻाल्हि सम्झ में आई न को अबू बकर खे न को उस्मान खे न को अलीअ खे 1,24,000 सहाबा खे दुरूद सां मोहबत ई कोन हुई प्यार ई कोन हो इश्क ई कोन हो उन्हनि कोन पढ़ियो ही उन्हनि खां बि अॻु भरो हेॾो दुरूद वरी इहो ई साॻियो मुलऊं जॾहिं रमज़ान जे महीने में सांझी नमाज़ जो टाइम मस्जिद में लोला थी गॾु थिया आहिनि हे फ्रूट आहे हे मुछूं तरलूं पला हलवा ऐं सॼी मस्जिद में हुबकार लॻी पई आहे हाणे लोला थी गॾु थिया आहिनि हाणे तो रोज़ो खुले हाणे मुला बांग ॾे थो रोज़ो खोलियूं हाणे मुले खे चओ त हेॾो दुरूद पढ़ी पोइ बांग ॾे हंजो तेसी पोयां भींग थी वेंदी राम अलाह अकबर अलाह अकबर बोलेगा पोया कुत्तो लॻो अथई छा मीठा मीठा अड़बड़ कड़वा कड़वा दूध ठोके हेॾो दुरूद मिलाऊं हलो साईं मुंहिंजा वरी दलील कहिड़ो अबा चङो कम करो चङो कम आहे ॾोह त कोन्हे कयो मूंखे पेशमाम करियो ऐं तो नमाज़ पढ़ायां 4 रुकूं थो करियां अल्लाह अकबर समय अल्लाह लिमन अल्लाह अकबर समय अल्लाह लिमन अल्लाह अकबर मुला छुतो थियो छा हिकिड़ो रुको आहे तो 4 पियो करी रुको आहे छा चङो कम आहे को पुछड़ो आहे छा पोइ त सॼे दीन जो दारोमदारी ख़तम थी दीन सॼो ढही वेंदो पोइ जवाब बैतुल्ला जो 7 चकर छो थो करी चङो कम आहे दब 7 जी जाइ ते 17 चङो कम आहे दब पोइ त सॼो दीन तो ढहे दलील इहो त चङो कम आहे हिकिड़नि बांग खां अॻु में ठोक ॾिनी ॿियनि वरी बांग जे विच में ठोक ॾिनी उन्हनि जो 80 केड़िया वांगा घटि ई हूंदा उन्हनि वरी विच में ठोक ॾिनी अशहदु अन्ना अमीरुल मोमिनीन व कातिल मुजरिमीन इन्हनि वरी विच में ठोक ॾिनी हल सजण हा अब जनाज़े नमाज़ पढ़ो लाइनू करे ॿियो लाइनू करे बीठा रहनि अल्लाहु अकबर हाणे पढ़ भला छा पढ़बो पढ़ मैयत जी ठगी न कर कुछ कोन तो अचेस अल्लाहु अकबर अरे मरे चप त चोर कुछ पढ़ त सही न सुभान कला पढ़ाई न दुरूद पढ़ाई न मैयत जी दुआ पढ़ाई कुछ कोन तो अचे हथ बजे बिठो सलाम वराए वरी मौलवी के कंध मां झले दसींदा वाह बि फिरल दुआ कोन घुरई तू जड़ो गाबो बिठो है तो कुछ कोन पढ़ियो तू चंगो मुर्स हु जे पिणे के वेंजारे सेजारे मुसलमान कयो दुरूद दुआऊं सब पढ़ाई वो फिरला तू चंगो मुर्स अचे हिनन का कुछ कोन गारियो असा के ता दो हलो मैयत फलाणो मानू गुजारे वे हलो तने दे दुआ करो अदा हलो आया थी तने दे दुआ करण तने दे दुआ केड़ी करबे बुधाए भला हिया न कौम जो इल्म अन्या मैयत जे तने वाली दुआ कान थी अचन गारियो असा के नहीं दावतन मुल्क जो ठाठो मुलन पिटा जेडो असा मुल्क जो ठाठो फिटायो ही कोने असा के मुल्क तवा दिनो ही कोने मुल्क जिन के तवा दिनो उन का नहीं पूछो मोहम्मद अली जना लियाकत अली खान ख्वाजा नादिमुद्दीन सिकंदर मिर्जा अयूब खान यया खान जुल्फकार अली भुट्टो चाचो जिया अदी बेनजीर नवाज शरीफ वरी बियो दफो अदी वरी बियो दफो नवाज शरीफ ते खा पो आयो परवेज लंती ते खा पो वरी आयो जरदारी ते खा पो ही बांदर बोलड़ो इन में मौलवी हिकड़ो ही कोने कदे तवा असा के हुकूमत दिनी कने
जिनके दिनी तो तिन का वनी पूछो तो मुल्क ठावा या फिटावा या डावा तो उन्हनि का पूछो असां के तव्हां हुकूमत ॾिनी कान मुल्क जो मुलन कारो मोह करे छॾियो था असां के मुल्क तव्हां कोन ॾिनो आहे मुल्क तव्हां इमरान बंदर के ॾिनो आहे उन खां वनी पूछो असां के तव्हां मैयत ॾींदा आहियो असां कारो मोह कयो हूंदो त मैयतनि जो कयो आहे बाक़ी जीअरो असां के हथ रखणी कोन थो ॾे का विड़ा वेठा हूंदा हिकिड़े दीन मां शयूं कढियूं ॿियनि वरी ठोक ॾेई वधायूं हीअं बि करियो हिते दुआ घुरो हिते कदम ॾियो हिते बांगूं ॾियो असीं मस्जिदनि में बांगूं ॾेई ॾेई मरी विया आहियूं माण्हू नमाज़ नथा पढ़नि हे असां मुकामनि में पिया बांगूं ॾींदा अलाह अकबर मैयत अचो अचो मुकाम वारा अचो त नमाज़ पढ़ो अलाह अकबर अलाह छाजे लाइ पिया बांग ॾियो मैयत खे ढके बांग ॾियो छाजे लाइ पोइ इहो चङो कमु हो त रसूल बांग ॾियारिया न रसूल कोन ॾियारी रसूल जे वक़्त में जनाज़ा हुआ रसूल पाण पढ़ाया रसूल कब्र में लही बीठो पोइ रसूल बांग ॾियारिया न दीन त मुकमल आहे पोइ रसूल कोन ॾियारी त तुंहिंजो अकिल तुंहिंजो दीन रसूल खां बि मथे बांग ॾे छाजे लाइ वाह खे ख़बर कोन्हे हे वाह बि मुला मञींदा कोन बांग इन लाइ था ॾियूं त मैयत जेॾी महिल कब्र में वञे थो न तेॾी महिल शैतान मंझि घिड़ियो वञे कब्र में मैयत खे वरी सुवाल जवाब में मुंझाए थो बांग ॾींदासीं न पोइ शैतान भॼी वेंदो बांग ते शैतान भॼे थो पोइ मैयत मुंझंदो ई कोन हाणे शैतान हितां टपी वरी हुन जहान में वञी मैयत खे तो मुंझाए मलाइके जे अहिड़ा गुर्द खणी मंडल दॿियुनि शैतान फिटी आहे शैतान जी जो मलाइके जे अॻियां वञी कब्र में मैयत खे पादर खाइणा आहिनि शैतान खे केरु तोखे सम्झायो त शैतान हुन जहान में पादर न कयो आहे हिन जहान में तो मुंहिंजा होॾां वञे त पादर खाए हुन जहान में शैतान जी दाल कोन करंदी इहो कूड़ आहे होॾे वञी मलाइके लठियूं खणे वेठा आहिनि अहिड़ो ॼर ॾींदुसि तंहिंखां पोइ मौलवियुनि छा चयो त वाह बांग ॾियो त शैतान भॼे त मैयत सुवाल जवाब में मुंझे न माना शैतान खे भॼाइण जो तरीक़ो बांग आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ाल मुड़ुस जॾहिं पाण में मेल मुलाक़ात कनि था न उन वक़्त बि शैतान हरकत थो करे शरीक थो थिए भाङे भाईवार थो थिए हाणे इहो त गैरत जो मसइलो इते तो शैतान के भॼण तमाम ज़रूरी आहे ऐं आलिमनि खां पुछी ॾिसिजा जेॾी महिल मर्द औरत मिलनि था उन महिल शैतान भाङे भाईवार थो थिए शरीक थियण जी कोशिशि थो करे हाणे इहो त गैरत जो मसइलो आहे इते त शैतान खे भॼाइण तमामु ज़रूरी आहे हाणे शैतान कीअं भॼायूं सो वरी मुलनि खां राब्तो कयोसीं मुलनि खां पुछियोसीं अबा ॾियो ख़बर शैतान कीअं भॼंदो सांझी मुंहिंजी नियत ख़राबु आहे बांग ॾियूं ईअं न मुक़ररु करे छॾियो हिकिड़ो मुल्ह जेको राति जो 2 बजे घर जे छित ते चढ़ी बांग ॾे त शैतान सॼो ॻोठ मां भॼे त सभु सवाला थियो हिननि मुलनि वारे अकिल में बि असीं फाथा आहियूं शैतान खे भॼाए त बांग ॾियो अंधी क़ौम हिकिड़नि दीन मां शयूं कढियूं ॿियनि दीन में शयूं मिलायूं खबरदार दीन मुकम्मल खत्म नबो जो ठप्पो मोहर लगल सील पैक मुकम्मल दीन मोहम्मद मुस्तफा अल्लाह का वठी आयो आहे यो मुकम्मल दीन सहाबा किराम पूरी दुनिया में पहुंचायो है यो मुकम्मल दीन इमाम अबू हनीफे किताबी शक्ल में लिखरायो है इन मुकम्मल दीन की हिफाजत उलमा देवबंद कई है इन करे उलमा देवबंद ठेकेदार नहीं दीन जा चौकीदार जो फर्ज है न तो चोर के अंदर अचन दे न दुकान में का शय कढण दे उलमा देवबंद दीन जा चौकीदार न का शय कढण दींदा न दीन में का शय मिलाइण दींदा
रसूल दीन आंदो आए, सहाबा दीन पहुंचायो आए, अबू हनीफे दीन लिखायो आए, उलमाए देवबंद दीन बचायो आए। उलमाए देवबंद जी जमात आ जेका खत्म नबूवत जे मसले ते भी हींअर पैर खजो बीठी आहे, समझो कादियानी 1,24,000 नबी अल्लाह जी मोकिलिया, सभु सुहिणा। हिकिड़ो हिननि कादियानी वारो गुल्लू काणो सॼो बि कोन हथ पेन काणे खे खणी पटबो बदल अंधी कौम रब रुसे मत कसे। समझो हिकिड़ो कादियानी वेठो रेल गाॾी में, साम्हूं वरी ॿियो सिंधी वेठो। कादियानी ॾिठो त हाणे जेको आहे तो रेल हले पई, आम्हूं साम्हूं वेठा आहियूं, कचहरी करियूं पिया। सिंधी खे सम्झायां त कादियानी असांजो मज़हब छा आहे। उहो कादियानी तबलीग करणु शुरू कई, असांजो नबी हो गुलाम अहमद नालो हो, त पोइ हुनजो हे मौजज़ा, पोइ हे करामतूं, पोइ हे हिन जा अख़लाक अची हुनखे सिंधीअ ते मथो हई। सम्झो पंजाबी मथो हणी हणी थको, सम्झो कलाक ॾेढ मथो हई, पछाड़ी सिंधीअ खे कुल्हे मां जल लोॾे टिड़े मूं छा चयो कुझु सम्झे चई, सम्झे थो ऐं छा पियो चवां, तॾहिं सिंधी छा चयो ए चई तूं त वाला कीअं ई चई हिन ज़माने में माण्हू एॾा हरामी थी विया आहिनि जो सचे नबी खे कोन था मञी त हमारे कंजर खे मञी थो केरु। हीअ हुकूमत चाहे थी त कादियानियुनि खे न नरमी कजे, हीअ हुकूमत चाहे थी त कादियानियुनि वारो कानून ख़त्म कजे, पर इंशाअल्लाह उलमाए देवबंद चौकीदार थी ख़त्म नबूवत जो पहरो ॾेई इन जी हिफ़ाज़त कंदा इंशाअल्लाह। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे हिम्मत ॾे। हा हींअर जेका कादियानी हुकूमत क़ाइमु थी आहे न, इहा जिहाद खां सवाइ ख़त्म कोन थींदी। हीअ जेको इमरान ख़ान आहे न, इहा अजीब शइ, अजीब शइ, ख़बर ई कोन थी पए आहे छा। हा हिन जी माउ जेका आहे न शौकत ख़ानम, इहा मुहाजिरा, हिन जो पीउ इकरामुल्लाह नियाज़ी मियां वाली जो आहे, पंजाबी आहे। मां मुहाजिरा आहे, पीउ पंजाबी आहे, पाण पठाण आहे। हिन जी मां मुड़ुस ई करे ॿिज पठाणनि मां हथु कयो, उन मां ई छोरो पैदा थियो। ज़ाल यहूदन, औलाद इसराइल में रहे, यहूदियुनि जे इबादत खाने में यहूदियुनि वारी इबादत करे। हिकिड़ी माई यहूदन, ॿी माई छॾे भॼी वई, उन वरी किताब लिखियो आहे इमरान ख़ान जे ख़िलाफ़, उन में वॾो गंद कई आहे। थोरो अखर जेकॾहिं सम्झो हुयो त इन मां सम्झी वञा। उहा माई लिखे थी त इमरान ख़ान एॾो हरामी आहे न जो हिन जी पीच पोयां आहे। एॾो त हरामी आहे। उहा भॼी वई आहे त यहूदन, वरी ॿी हुई त रहम ख़ान, उहा भॼी वई वरी हीअ टी जेका बिना निकाह जे विहार रही आहे, सम्झो इज़त बि कोन थी, ईअं विहारे छॾी आहे। इन सां त सुम्हे कोन थो, इहा बि सां गॾु सुम्हे कोन थी। राति जो सुम्हंदो आहे त कुते सां भांकर विझी पोइ सुम्हंदो आहे। राति जो पलंग ते कुते सां गॾु सुम्हंदो आहे, छो त कुतो सुजाॻ जानवर आहे, थोरी आवाज़ ते उथी पवंदो, हिनखे डपु थो थिए मथां तालिबान मूंखे मारे न वञनि, इन जे करे राति जो पलंग ते कुते सां गॾु सुम्हंदो आहे। हेॾा वॾा को धारियूं माण्हू बंगले में गिड़ी अचे त कुतो सुजाॻ थी पवंदो, उथी पवंदो, घोड़ा घोड़ा कंदो, वावेला कंदो ऐं बची वेंदो। इहो असांखे मुल्क जो चङो मुड़ुसु मिलियो आहे, सम्झो जेको कादियानियुनि सां गॾु कादियानी आहे, सिखनि सां गॾु सिख आहे, यहूदियुनि सां गॾु यहूदी आहे, अंग्रेज़ सां गॾु अंग्रेज़ आहे, मुस्लमान सां गॾु मुस्लमान आहे। इन मुसीबत मां जान कीअं छॾाईंदासीं, उनजे लाइ जिहाद जी ज़रूरत आहे। सॼी ज़िंदगी तव्हां मौलवियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, पर अव्हांखे ॻाल्हियूं खपनि मिठियूं मिठियूं, थधियूं थधियूं, गरम न। अदा मानी खाई पोइ आङरियूं चटण सुनत आहे। तकलीफ़ टके जी करे अहिड़ियूं सुनतूं ॿुधाइनि। हा अदा ॾंदण करणु सुनत आहे, तकलीफ़ टके जी करे। अबा तलवार खण संदर बद मुल्क हल मैदान ते झेड़ो करण जिहाद करण बि सुनत आहे। क़ुरान जो बि हुकुम आहे, रसूल जी बि सुनत आहे। रसूल जंगियूं कयूं आहिनि, रसूल विड़ियो आहे दुश्मननि सां, 29 जंगियूं मोहम्मद पाक पाण लड़ियूं आहिनि। ओड़ो जिहाद करण बि सुनत आहे।
ये वह भी मुला मरण का मंजर मरण घर वेठी हलवो आंगरियूं चटण मज़ो थो अचे मैदान जंग में सहाबा किराम जो कब्रूं पक्के किले हैदराबाद में सहाबा जो कब्रूं आहिनि शिकारपुर में सहाबा जो कब्रूं आहिनि मक्कली ठट्टो सहाबा जो कब्रूं आहिनि पंजगोर बलोचिस्तान सहाबा जो कब्रूं आहिनि बुखारा समरकंद सहाबा जो कब्रूं आहिनि अफगानिस्तान में सहाबा जो कब्रूं आहिनि चाइना में सहाबा जो कब्रन सहाबा का पूछो तो तमा मक्को छो छड्यो मदीनो छो छड्यो तमा 50,000 नमाज़न जो सवाब छो छड्यो तमा लख नमाज़न जो सवाब छो छड्यो सहाबा चवन था तो मोहम्मद पाक जिहाद जो सबक पढ़ायो तलवार खणी जो घर का बाहर निकता त के इंडिया में वफात करे विया के समरकंद बुखारा में वनी वफात कहूं के पाकिस्तान में वफात करे विया वापस कौन पहुंचा यो जज्बे जिहाद सहाबा जी सुन्नत है जो इंशाअल्लाह इन गए गुजरे दौर में उलमाए हक उलमाए देवबंद जे सदते मुजाहिद ते मैदान ते निकरी न कादियानी कुत्ते के सबक सिखारींदा थे इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हां सां सभिनी के मुजाहिद करे पछाड़ी आऊं वञा तो तव्हां जो प्रोग्राम हलंदो दुआ तो घुरां दुआ थोड़ी कड़ी आहे कड़वी आहे हकीम आगे ॾींदा दवाऊं खारियूं गिड़काए माण्हू कोन सघंदो पर फ़ाइदे वारी हूंदी ऐं पछाड़ी दुआ तो घुरां थोड़ी कड़वी आहे पर जे गिड़काए विया त फ़ाइदे वारी आहे हाणे मूंखे ख़बर पवंदी तो मुवारी दुआ लगी या कान लगी वणी या कान वणी या अल्लाह थाई मंजे ॻोठ में अॼु हिन कॉन्फ्रेंस में जेकी हेतिरी मुसलमान जी जमात गॾु थी आहे मुजाहिदनि जी या अल्लाह इन्हनि सभिनी खे शहादत जो मौत नसीब फरमा ज़िंदगी रही मुलाकात बाक़ी वाखिर दावाना वल्हम्दुलिल्लाह।